भई ॾाकण त आहे ई न। ॿ मिंट सोचियो चई त छा माना अॼु सत्संग न थींदो, अॼु कीर्तन न थींदो सुबुह जो, न हिते ॾिठई न हुते, सिधो फर्स्ट फ्लोर तां जंप लॻाई। बोलो गोदरी वारे पाण सभी मां केरु लॻाईंदो जंप, ॾाकण न हुजे त। रिक्शा खाली न मिले त चवंदा आहियूं नथा वञूं सत्संग, कोई साड़ी न मिले चवंदा आहियूं नथा वञूं सत्संग। सत्संग एॾो हल्को आहे, सत्संग जी वैल्यू न आहे, है न। चवंदा आहिनि कोई संत लिखी वियो आहे भई अगरि मूंखे वञण लाइ कोई व्हीकल न मिली, कोई मुसाफ़िरी न मिली वञण लाइ, त मां पंध में वेंदुसि। अगरि कंहिं कारणवश मुंहिंजा पंध पेर नथा कमु करनि त मां गोॾनि ते बि वेंदुसि। कंहिं कारणवश मुंहिंजा गोॾा बि नथा हलनि त मां रिड़ंदो बि पंहिंजे गुरूअ वटि ज़रूरु वेंदुसि। एतिरो पाण खे प्रीत हुजणु खपे गुरूअ सां। सभु कुझु पाण हितां पातो आहे, चयोसीं न तोखे पाए मां सभु कुझु पातो आहे। सभु असांखे उन्हनि ॾिनो आहे, ऐं सभिनी खां जेको इम्पोर्टेंट आहे उहो आहे श्वास। असांखे श्वास ॾियण वारा बि उहे ई आहिनि। त असां उन्हनि जे वञण लाइ पाण केतिरो एक्सक्यूज़िस ॻोल्हंदा आहियूं, छॾो अॼु नथी वञा, कुझु फ़र्क़ु थोरी पवंदो। फ़र्क़ु पाण खे जाम पवंदो, उन्हनि खे न पवंदो। पाण सभिनी खे ॾाढो फ़र्क़ु पवंदो। थियो ईअं, थारिया सिंह जंप ॾिनई, हाणे वरी वियो खूह ते, ॾिठई थधो पाणी आहे, वीचारे सनानु करे निकिरी वियो, वञी करे पंहिंजो कीर्तन करे आयो। वरी ईअं थियो काकूराम खे हाणे ॿी ट्रिक आई, भई मां हाणे कीअं हिन जो सत्संग बंदि करायां। त हिकु मरियल ॿिली खणी आयो किथां त, अची करे उते रखी उहा ॿिली जिते सत्संग थींदो हो। उन ज़माने में मरियल ॿिली खे ॾाढो बुरो मञंदा हुआ, भई हुते हाणे कीअं वेही करे सत्संग कंदासीं। हितां हाणे पाण सभिनी जा बाग सुठा आहिनि, जो ईअं 5 स्टार रूम में वेठा आहियूं, जिते पंखा बि आहिनि, टाइल्स बि लॻल आहे, रोशनी बि आहे। अॻे एॾियूं फैसिलिटीज़ न हूंदियूं, अॻे मिटीअ जो ग्राउंड हूंदो हो, है न, ऐं लाइट्स बि एतिरियूं न हूंदियूं हुयूं, न स्पीकर्स हूंदा हुआ, न माइक हूंदा हुआ। ॾाढो ईअं झूने ज़माने जो तव्हां ॾिसंदा त उन में कुझु फैसिलिटीज़ न आहिनि। त पब्लिक थोरो नाराज़ थी वई, जेके पंच हुया उहे नाराज़ थी विया, ऐं काकूराम सिधो वञी अंदरि ॿुधाए आयो पंचायत खे, भई ॿिली कंहिं मारी आहे, कंहिं मारी आहे ॿिली, थारिया सिंह मारी। थारिया सिंह खे घुरायूं, भई हे छा आहे, हे छा कयो ॾे थो। वीचारो चुपचाप बीह वियो। काकूराम चवंदो वञे, चई थारिया सिंह मारी आहे, थारिया सिंह, हिनखे तव्हां कढी छॾोसि, हिनखे ॿाहिरि कढोसि हितां, इहो हिते न हुजे थारिया सिंह। जबकि थारिया सिंह हुनजो कुझु बिगाड़ियो न। थारिया सिंह शांत बीठो आहे। हाणे काकूराम चवेसि थो हुनखे, थारिया सिंह खे, तूं न गुरूअनि जी कसम खण, तूं गुरूअ जी कसम खण भई तूं हिन ॿिली खे न मारियो आहे। थारिया सिंह चए थो मां हिन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि लाइ पंहिंजे गुरूअ खे परेशान न कंदुमि, मां क़स्मनि में बिलीव न कंदो आहियां। ऐं काकूराम हुते कूड़ी कसम कई, कूड़ी कसम कई गुरूअनि जी, भई मां न मारियो आहे, ऐं हिन थारिया सिंह ई हुनखे मारियो आहे। थारिया सिंह उते ई वेही रहिया, घर न विया। लिखियल आहे किताब में 2.5-3 ॾींहं हुन ग्राउंड ते वेही रहिया। संगत अचणु बंदि थी वई, ॿिली उते मुअल पई हुई, संगत न पई अचे उते। त उते थारिया सिंह पंहिंजे गुरूअ खे पुकार करनि, छा था चवनि गुरूअ खे, दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार, दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार, सुख में प्रभु तेरी याद न आई, दुख में बाबा तुझसे प्रीत लगाई, सुख में प्रभु तेरी याद न आई, दुख में बाबा तुझसे
गीत लगाई। सारा दोष है मेरा, मैं करती हूँ स्वीकार। सारा दोष है मेरा, मैं करती हूँ स्वीकार। यहाँ अगर मैं हारी, कहाँ जाऊंगी सरकार। दुनिया से